अल्लाह जी निमाज़ इंतिहाई इबादत, माह रमज़ान जा रोज़ा, वरी इन खां सवाइ ॿिया रोज़ा न हुजनि, इहो इंतिहाई महीनो। अल्लाह तबारक व तआला दीन हिन इस्लाम खे सभु शयूं इंतिहाई ॾिनियूं आहिनि, तंहिं करे हिन खां बाद दुनिया जी इंतिहा कयईं ऐं वरी क़यामत आंदाईं। बसि प्रोग्राम पूरो थींदो आहे त मजलिस ख़तम। हिकु दफ़े हिकिड़ो शख़्स आयो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची वेठो, क़ौम जे मथां सलाम पढ़ी, चई अस्सलाम वालेकुम। ॾिसनि त हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जो अछा कपिड़ा ऐं वार जेके हुजनिसि मथे ॾाढ़ीअ जा कारा, शकिल जो हसीन जमील, उहो शख़्स ईअं अची निकितो जीअं को माण्हू वेझी तेजी नओं गुसलखाने में निकिरी अचे। सफ़र जो को असर कोन, लम युरा अलैहि असरु सफ़र, रिवायत में अचे थो त सफ़र जो को निशान ई कोन ॾिसण में अचे। चवई किथां निकिरी आयो? मजलिस में अची साड़ियो, सलाम फेरे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची वेठो, पर जीअं निमाज़ में वेहबो आहे गोॾा ईअं भञी, ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोॾनि सां गोॾा भञी अची गॾु टकराए वेठो, एतिरो वेझो। ऐं पोइ हिकिड़ी रिवायत में अचे थो वज़ा यदह अला रुकबतैहि, इन जी माना हुन ॿ टे रखियईं पंहिंजा हथ पंहिंजनि गोॾनि ते, रखियईं पंहिंजा हथ नबीअ जे गोॾनि ते, ॿई मानाऊं आहिनि। छो ज़मीर ग़ाइब जो ईअं थींदो आहे जंहिं वारा जेकॾहिं पंहिंजनि गोॾनि ते रखियईं, इहो बि इंतिहाई अदब आहे ऐं संजीदगी बि आहे। ऐं जेकॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोॾनि ते हीअ वेझड़ो थी हथ रखियईं, त इहो बि हिकिड़ो ख़िताब जो तरीक़ो आहे ऐं हिकिड़ी अज़ीम शख़्सियत खे पाण ॾांहुं मुतवजो करणो आहे ऐं पंहिंजी सादगी ऐं बदबीयत बि ॾेखारणी आहे। छो त ईअं हर भरू अहिड़े वॾे अज़ीम माण्हू जे गोॾनि ते हथ रखी ईअं वेही ॻाल्हाइण, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछे थो त इस्लाम छा आहे? मल इस्लाम या रसूल अल्लाह, इस्लाम छा आहे? फरमाए थो इस्लाम ही आहे त कलमो पढ़, निमाज़ रख, ज़कात ॾे, हज फर्ज़ थिए त उहो रोज़ा रमज़ान जा। ही सदक़त या रसूल अल्लाह, अल्लाह जे रसूल वाह जी ॻाल्हि ॿुधाई थी, सची ॻाल्हि ॿुधाई थी। असांखे अजब वठी वियो त पुछंदड़ माण्हू पुछंदो आहे त बसि पुछी बसि कंदो आहे, वरी पुठियां तस्दीक थो करे। इन जी माना इहा आहे त ॼण हिनखे अॻे ई मालूम आहे, रुॻो तस्दीक थो करे। इहो सुवाल पूरो करे चई मल ईमान या रसूल अल्लाह, ईमान छा आहे? फरमायोसि ईमान हीअ आहे त अलाह ते ईमान आणी, मलाइकनि ते ईमान आणी त बेशक अलाह जी मलकूत आहे, रसूलनि ते ईमान आणी त अलाह जा नाज़िल थियल आहिनि, किताबनि ते ईमान आणी त अलाह बराबरि बेशक नाज़िल फरमाया आहिनि, ऐं मरण खां बाद उथबो इन ते ईमान आणी त ॿीहर जीअरो थींदो माण्हू, अलाह तबारक व तआला वटि हिसाब किताब थींदो, इहो बि ऐं तक़दीर ख़ैर शर जी रब जे हथ में आहे। 7 शयूं ॿुधायूं। सदक़त या रसूल अल्लाह, वाह जी ॻाल्हि कई थी, साईं सची ॻाल्हि कई थी। वरी थो पुछे मल एहसान या रसूल अल्लाह, ए अल्लाह जे रसूल एहसान छा आहे? फरमायोसि ताबुद रब्बक कअन्नक तराहु इल्लम तकुन तराहु फइन्नहु यराक, इबादत कर अल्लाह ताला जी अहिड़ी तरह जो तूं हुनखे ॾिसी थो। हर ॻाल्हि में तोखे रब ते नज़र हुजे, पियो रब नज़र अचई, पोइ उहा नज़र हूंदी आहे क़ल्ब जी, दिलि जी नज़र हूंदी आहे। हुनजे दिलि जे नज़र में इंसान खे इहा शइ सम्झ में ईंदी आहे। अलाह तबारक व तआला ॾिसण में ईंदो आहे दिलि जे नज़र सां, ऐं उहा नज़र अटकियल हूंदी आहे रब सां। हाणे जेकॾहिं तूं इहो दर्जो न माणे सघियो आहीं त हीउ ख़्यालु करे त उहो तोखे ॾिसे थो, इल्म तकुन तराहु फइन्नहु यराक, नथो तूं ॾिसी सघेसि त पोइ उहो त तोखे ॾिसे थो। सदक़त या रसूल अल्लाह, ठीकु आहे। पोइ थो पुछे त मता तकून साह, क़यामत कॾहिं थींदी? तीअं असांखे हैरत लॻी, इस्लाम पुछियईं, वरी ईमान जा अरकान पुछियईं, उनखां बाद अलाह ताला जो मुलाहिज़ो पुछियईं, हाणे पुछे थो क़यामत। पोइ गौर वारनि गौर कयो
त दुनिया जो मौज़ू पूरो थियो, वजूद जो मौज़ू पूरो थियो। जेतिरो वक़्तु बका हुनखे रखिणो हुयो, उहो बका दुनिया पंहिंजो माणियो। उहो कहिड़ो आहे त इंसान इस्लाम सिखे। इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु इस्लाम आहे। इस्लाम आहे ज़ाहिरी अरकान जो ज़हूर, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, कलमो तय्यब, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहो आहे इस्लाम। ऐं इहो इस्लाम आहे इंसान जे अंदर जे जज़्बात जो ताबीर। इंसान जे अंदर जे जज़्बात जो ताबीर छा माना? माण्हू खे कावड़ ईंदी आहे त मुंहं ते गुस्सो ज़ाहिर थींदो आहे। वधीक कावड़ ईंदी आहे त माण्हू पघिरियल नज़र ईंदो आहे। अञा वधीक कावड़ हूंदी आहे त कुझु ॻाल्हाईंदो पिया, अञा वधीक हूंदी आहे त बिगड़ंदो पिया। मुंहिंजो मतिलबु आहे त अंदर जा जज़्बात ज़ाहिर थींदा आहिनि। हुन इहे ॻाल्हियूं ज़ाहिरी पुछियूं। इस्लाम ज़ाहिर शइ खे चइबो आहे। कलमो, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात। कलमो माण्हू तॾहिं पढ़ंदो जॾहिं अंदर में ईमान हूंदुसि। छो त अंदर में ईमान कोन्हे, जंहिंखे हुनखे कलमो पढ़ायो त कोन पढ़ंदो। तव्हां हिंदुनि खे कलमो पढ़ायो न पढ़ंदा, चवंदा त असां कलमो कोन पढ़ंदा आहियूं, हिंदू आहियूं असां, जज़्बो कोन्हे न अंदरि। अहिड़ी तरह जॾहिं अंदर में जज़्बो न आहे त ज़ुबान ते कलमो न ईंदो। ऐं इहो कलमो बि किन खे वरी नसीब बि न थींदो आहे तोड़े मुस्लमाननि जे ख़ानदान में हुजनि। हा, अहिड़ो हिकिड़ो नुक़सानु क़ल्ब में अची वेंदो आहे जो उनखे कलमो नसीब न थींदो। हा, कलमो नसीब न थींदो। इस्लाम जी, क़ुर जी, मुस्लमाननि जी हलंदे हलंदे, इस्लामी अक़दार जी बेहुरमती कंदे कंदे माण्हू जो क़ल्ब अहिड़ो सख़्तु अची वेंदो आहे जो उन में ज़रो बि ईमान जो न हूंदो आहे, जंहिंजो को जज़्बो छुलकी खाई ज़ुबान ते कलमे जी सूरत में ज़ाहिर थिए न थींदो आहे। हा, इन जो हिकिड़ो वाक़ियो असांखे हज़रत साईं जन ॿुधायो। साईं हुया हाले शरीफ़ वारा। उन वाक़े में मां पाण वेठो हुउसि, उन्हनि सां कंहिं अॻु में थोरो वाक़ियो कयो, पोइ पाण ॿुधायो। पर हुन त रोहिड़ी कैनाल जेको वञे थो, इहो रोहिड़ी कैनाल वञे थो, नाव छा आहे, पोइ वरी परते हेठि इहो इलाइक़ो सकरंड वारो, जेको नाव शाह खां सकरंड वञे थो रोड, इन खां हेठि हिते सिखनि जा ॻोठ हूंदा हुआ। हिते सर ॿूड़ा आहे हो, हिते बि बुठ हूंदा हुआ हुननि ते घणा। पोइ सरनि ॿूड़नि मुंहिंजो वाण बि ठाहींदा, छपरियूं बि वधंदा, इन्हनि जा के लोहार हूंदा, लोहारकी बि कंदा। सिख जी अॻे हूंदा, अॻियनि माण्हुनि खे ख़बर आहे सिखनि जे मुआशिरे जी। ईअं हिकिड़ा जंगली हिंदू हुआ, इहे ॾाढियूं ॾाढियूं ॿेटियूं ईअं। उन्हनि में का हिकिड़ी औरत हुई जेका ख़राब थी पई मुस्लमाननि जी सिख सां। पोइ हुनजे भाउरनि खे पई ख़बर। पोइ हुननि कोशिशि कई झलण जी, पर झल में न पई अचे। नेठि पाण में फ़ैसिलो कयूं त इनखे था मारियूं। पोइ साईं हे लॻसि कढ। अहिड़े कंहिं इतफ़ाक़ जो अधी राति में निकिरी पई। माण्हुनि खे जॾहिं निंड ॾिसंदी निकिरी वई, हिननि ताड़ियो, हिननि महसूसु कयो जंहिं पासे वेंदी होॾे वई त उहा मोटी पई अचे। थोरो सिखनि था खणी पकड़ियसि, भाउ रहा माईअ जा। त हुन सां उधार त हुया मारण जी कुआड़ियूं वारियूं हुयनि। हिकिड़ो जेको हुयो कुझु जज़्बाती हो, नंढो नौजवान, उन धक हणण जो इरादो कयो त धक हणोसि, मारियोसि त ॿिए वॾे चयसि त न ईअं न मारेसि, आख़िर मुस्लमाननि जे ख़ानदान जी औरत आहे, बलोच क़ौम जा माण्हू हुया, हुनखे कलमो पढ़ाए पोइ मारियोसि। हुन चयो साईं छाजो कलमो चित न कलमो पढ़ायूं त मारियोसि त उहो पढ़ी। आख़िर साईं चीज़ पोइ तूं पढ़ाएसि कलमो। पोइ त उहो कावड़ो ॿिठो। हुन चयसि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त चुप। वरी बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयईंसि, वरी चुप। हर चीज़ रंग चओ खणी छा आहे। पोइ जॾहिं ज़ोर घणो भरियसि त पोइ ईअं पई करे, कलमो न पियो निकिरेसि। पोइ हुनजे नंढे भाउ चयो साईं छॾियोसि, काफ़िराणी आहे, मारियोसि था। पोइ धक हणी मारे टुकड़ा करे वाह में छॾियोसि।
मुंहिंजो मतिलबु हीउ आहे त जज़्बो अंदर में जेकॾहिं ईमान जो कोन्हे त कलमो ज़ुबान ते न ईंदो। असुल ॻाल्हि इहा आहे। हा, तॾहिं जिब्राइल तॾहिं उन शख़्स महिमान पुछियो त साईं इस्लाम छा आहे? चयो इस्लाम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सही, पोइ फरमाइश त निमाज़, पोइ ज़कात, पोइ हज जेकॾहिं ताक़त आहे त। इहे सभु जेके अक़दार आहिनि इस्लामी, इहे अंदर जे जज़्बात जो हिकिड़ो पघर आहे जेको ॿाहिरि थो अचे, उनजो असरु ज़ुबान ते थो पहुचे ऐं पोइ ज़ुबान उहे ॻाल्हियूं ज़ाहिर थी करे, पोइ उज़वा उहे ॻाल्हियूं ज़ाहिर था कनि, पोइ इहे जज़्बात हली हिन जिस्म सारे ते इहे जज़्बात एॾो कंट्रोल था कनि जो जिस्म उहो ई थो करे। छो त दिलि त आहे बादशाह, पोइ उनजे हुकुम ते ज़ुबान बि आहे, अखि बि आहे, जिस्म बि आहे। दिलि हुकुम थी करे तॾहिं माण्हू निमाज़ थो पढ़े, दिलि हुकुम थी करे तॾहिं माण्हू ज़कात थो ॾिए, दिलि हुकुम थी करे तॾहिं माण्हू हज ते थो वञे, दिलि हुकुम थी करे तॾहिं माण्हू कलमो ते थो पढ़े। इहे सभु कम दिलि जे हुकुम जे करे आहिनि ऐं दिलि में पवंदो आहे ईमान। ऐं अलाह तबारक व तआला इन दिलि सां वास्तो थो रखे बाने जे सां ऐं फरमाए थो इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम। अल्लाह तव्हांजे ज़ाहिर सूरत ॾे कोन थो ॾिसे, पर अल्लाह तव्हांजे दिलनि खे थो ॾिसे। रब जो लियो दिलि ते आहे, नज़र दिलि ते आहे। पोइ जेकॾहिं उनजे दिलि में ईमान आहे त ईमान उहो जज़्बो खाई छुलकी ज़ुबान ते ईंदो कलमे जे सूरत में, सारे बदन ते ईंदो परहेज़ जे सूरत में, निमाज़ जे सूरत में, तक़वा तहारत जी सूरत में। ऐं उहो जेको अंदर में दिलि जो जज़्बो आहे इंसान जो, उहो ज़ाहिर थींदो हज जी सूरत में, ज़कात जी सूरत में। अहिड़ी मोहबत, अहिड़ा उमंग पैदा थींदा जो माण्हू उहे कम कंदो। त हुन इस्लाम जी ॻाल्हि अॻ में पुछी त माना ज़ाहिरी सूरत हुन जी कहिड़ी आहे मुस्लमान जी, उहा ॿुधायूं टी पंज शयूं। पोइ वरी चईसीं ईमान जंहिंजे ज़रिए इहो जोहर अंदर में जो आहे त उनजे वास्ते सां इहे अरकान जो ज़ाहिर ऐं साज़िर थियनि था हिन जिस्म ते, उहे कहिड़ियूं शयूं आहिनि उहे ॿुधायूंसि। अलाह ते ईमान, मलाइकनि ते ईमान, किताबनि ते ईमान, रसूलनि ते ईमान, तक़दीर ख़ैर शर जी सभु रब जे पासे खां, मरण खां बाद उथी अलाह जे आॾो बीहबो, उते हिसाब किताब ॾिबो, उहो आहे जन्नत नार वग़ैरह आख़िरत जो मामिलो। पुछी माना ज़िंदगीअ जो ॿियो हिसो जेको असली ऐं हक़ीक़ी शइ आहे, उहे जज़्बात। इन खां बाद बाक़ी हाणे आहे हिकिड़ो इब्तिदाई दर्जो, ॿियो इंतिहाई। ईमान त शुरू थो थिए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे ज़ाहिर करण सां इहो माण्हू मोमिन थो सम्झ में अचे, बाक़ी न त अंदर में अलाह वटि उहो मोमिन हूंदो आहे। पर ईमान जा अहकाम सादर तॾहिं थींदा जॾहिं ज़ुबान सां ज़ाहिर करे। इक़रारुन बिल लिसान व तस्दीक़ुन बिल क़ल्ब। अमल बिल अरकान इहो हुनजो शाहिद आहे, पंहिंजे उज़वनि सां कम करणु, इहे ईमान जा शाहिद आहिनि। तॾहिं ईमान आहे तॾहिं इहे कम करे थो चङाईअ जा। पर इन जी इंतिहा, छो त हर शइ जी इब्तिदा बि हूंदी आहे, इंतिहा बि हूंदी आहे। इब्तिदा कलमे खां थी आहे, अञा इब्तिदा अंदरी जोहर खां थी आहे, पोइ ज़ाहिर कलमे सां थी आहे, पोइ ॿिया कम। बाक़ी अंदर में जेका शइ आहे उहा अंदरी शइ जा इंतिहा ते पहुतल हुजे, उहा इहा आहे त ताबुद रब्बक कअन्नक तराहु, इबादत कर अलाह जी अहिड़ी तरह जो तूं ॾिसींसि थो, जे तूं नथो ॾिसींसि त हो तोखे ॾिसे थो। इहे ॿई इहसान जा वॾा दर्जा आहिनि। अलाह जो मुलाहिज़ो बाने खे हमेशह हुजे तॾहिं माण्हू बचियल आहे। जे अलाह तबारक व तआला ते हिन जी नज़र पई थी पए, इहो त तीअं वॾो मुक़ाम आहे। इंसानियत जो मौज़ू इते पूरो थियो। जेकॾहिं को हिकिड़ो इंसान दुनिया में हुजे ऐं इन मक़सद वारो हुजे त बि ॼण इंसानियत जो फरीज़ो हुन अदा कयो। हिकिड़ो इंसान, अलाह खे उहो हिकिड़े इंसान जो अदा कयल फरीज़ो सारी इंसानियत जे मुक़ाबले में क़बूल आहे। ऐं अलाह तबारक व तआला पोइ उन हिकिड़े ते ई रहम करे, पोइ रहम करे थो छॾे। इहो हिकिड़ो मसइलो आहे जेको मां अर्ज़ु कयो, थोरो उन जी तरफ़ ध्यानु अचे।
क़यामत में जॾहिं सभु परेशान हूंदा अची हौलनाकी वठंदी भला ॾींहुं हूंदो 50,000 वरिया जो तव्हांजो 24 कलाकनि जो ॾींहुं अहिड़ा 50,000 वरिया जिन मथां वरिया ठहनि महीना बणजनि हफ़्ता थियनि अहिड़ा ॾींहं गॾायो 50,000 वरिया जो ॾींहुं हूंदो क़यामत जो पोइ माण्हू परेशान हूंदा अलाए केतिरो वक़्तु कहिड़ो हाल पोइ सभई नबियनि सगोरनि वटां थींदा आदम अलैहिस्सलाम खां वठी पोइ नूह अलैहिस्सलाम पोइ अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम पोइ मूसा अलैहिस्सलाम पोइ ईसा अलैहिस्सलाम उलुल अज़म वॾा नबी अहिड़ी तरह सां सभिनी नबियनि खां थींदा पोइ ईंदा सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कोई बि हिन में कोन को दिलासो ॾींदो त मां उथी अलाह जे दरगाह में अरीज़ी पेश करियां हिमत न हूंदी पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवंदा अन बिही मां तव्हांजी इन दरख़्वास्त जो तदारुक करियां थो मां करियां इहा पंहिंजे रब में उमेद पोइ सभु बीठा हूंदा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम महमूद में सजदो कंदा मक़ाम महमूद अर्श जे भरिसां हींअर बि जाइ आहे उहा उते वाज़िह थींदी ज़ाहिर थींदी अलाह तबारक व तआला जे तारीफ़ जी जॻह मक़ाम महमूद जी माना अलाह जी तारीफ़ जी जॻह मिसाल तौरु खणी सम्झो हिते मक़ाम महमूद मस्जिदूं आहिनि मक़ाम महमूद काबतुल्लाह आहे अलाह जी तारीफ़ जी जाइ आहे इबादत जी जाइ आहे अहिड़ी तरह अलाह तबारक व तआला जी सारी कौन मकान में मक़ाम महमूद अर्श जे भरिसां जाइ आहे जो उते आहे अलाह जी तारीफ़ कबी जाइ अहिड़ी आहे हुनजो नालो मक़ाम महमूद फरमाइनि था त अलाह तबारक व तआला उन मक़ाम महमूद में हिकिड़े शख़्स खे बि आणींदो इहा हदीस शरीफ़ आहे हिते हिन दुनिया जी पोइ उते हिकिड़ो शख़्स अची अलाह जी तारीफ़ कंदो पोइ अलाह ताला राज़ी थींदो पोइ साहब अर्ज़ कयो साईं उहो केरु हूंदो पर मां उमीद थो करियां त मां हूंदुसि उमीद थो करियां त मां हूंदुसि इन्हनि अखरनि खे गौर करियो ईअं न फरमाए त मां हूंदुसि उमीद थो करियां त मां हूंदुसि पोइ साईं उन मक़ाम महमूद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो कंदा पोइ अचे थो त सजदो केतिरो हूंदो हिकिड़ी रिवायत में अचे थो 3 ॾींहं 3 रातियूं ॿी रिवायत में अचे थो 7 ॾींहं 7 रातियूं इन में को फ़र्क़ु न आहे 3 ॾींहं 3 रातियूं बि थी सघे थो 7 रातियूं 7 ॾींहं थी सघे थो 3 ॾींहं अचे थो असुल खां 3 ॾींहं सजदो कंदुसि पोइ अलाह ताला फरमाईंदुसि इरफा रासक सलतो तहवशहदु शफा फरमाइनि था त अलाह तबारक व तआला उते मूंखे अहिड़ी तारीफ़ सेखारींदो जेका न कंहिंखे अॻे सेखारी थी न को कंहिं कई आहे अलाह जी तारीफ़ कई अथई उलमा जो हिन में इख़्तिलाफ़ आहे अॻियां जेके मुतक़दमीन सुलहा उलमा गुज़रिया आहिनि वॾा वॾा हिकिड़े पासे ॾे हज़रत इमाम रब्बानी साहिबु आहे ॿिए पासे ॾे काज़ी अयाज़ आहे वॾा आलिम आहिनि काज़ी अयाज़ मुफ़स्सिर आहे मुहद्दिस आहे इमाम रब्बानी साहिबु त वॾो माण्हू हो बि इन्हनि जो पाण में इख़्तिलाफ़ आहे काज़ी अयाज़ चए थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला अहिड़ा कमालात ॾिना आहिनि जो को बि कमाल पोइ ते रहियल कोन्हे बसि कामिल मुकमल काइनात जे अंदरि हिकिड़ी अज़ीम शख़्सियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम रब्बानी चए थो त इहो त आहे अलाह तबारक व तआला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साख़ ते इख़्तियार कई मुकमल बणाए पर काज़ी इन ॻाल्हि खे नथो सम्झे त अलाह ताला जो फैज़ अणखुट आहे हिकिड़ी शइ ॾिसबी आहे तमामु बहितरीन शइ ठहियल आहे हा न हाणे कारीगर जी कारीगरी इन में महदूद आहे इहो ॿियो मसइलो आहे काज़ी अयाज़ जी नज़र पई सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अहिड़ी शख़्सियत कान थी सही ॻाल्हि थो करे पर इमाम रब्बानी थो फरमाए त अलाह तबारक तआला जा कमालात वॾा आहिनि इहो इख़्तिलाफ़ आहे शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी इन ॿिन्ही ॻाल्हियुनि खे हाणे पेश थो करे हुनजी बि दावा आहे शाह साहिबु करे थो मुहाकमो फ़ैसिलो थो करे जीअं जज 2 टे ॻाल्हियूं ॿुधी फ़ैसिलो कंदो आहे उहा जजमेंट हुन लिखी आहे तफ़हीमात इलाही में तफ़हीमात इलाही शाह साहिब जी किताब आहे लिखे थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका रिवायत पेश कई आहे क़यामत जे मौक़े जी अंबिया कराम सवाल कईंदा संदसि दर ते अचे पोइ चवंदा पेश कंदा पोइ पाण फरमाईंदा त न बि मां हिन जे लाइ कयां पोइ कंदा सजदो
पोइ उहो सजदो करे ऐं पोइ अलाह खां दुआ घुरंदा, पर सजदे में जेकी फरमाइनि था उन ते गौर कयो। उहो त फरमाइनि त मूंखे अलाह ताला उन ॾींहुं अहिड़ियूं तारीफ़ूं सेखारींदो जो अॻे कहीं हुनजी तारीफ़ कई न आहे, न को का सेखारी अथई कंहिंखे। हिन घड़ीअ खां अॻु में माना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पैदाइश वारे ॾींहं खां वठी दुनिया जे जहान में, बरज़ख में, क़यामत में, इन ॾींहं घड़ीअ ताईं एसि ताईं न, पर इन सजदे जे मौक़े ते अलाह अहिड़ी तारीफ़ सेखारींदुसि जेका पोइ अलाह ताला उहा तारीफ़ नबी साईं जे तरफ़ां ॿुधी पोइ ख़ुशि थी फरमाईंदुसि इरफा रासक, हाणे सिर मथे कर, सल तो त तूं सुवाल कर त तोखे ॾिजे, वशफा तू शफ़ा, तूं हाणे शफ़ात कर त तुंहिंजी ॿुधी वञे। हिते छा साफ़ फरमाए थो त नबी साईं फरमाए त अहिड़ी कंहिंखे न सेखारियईं ऐं उते इहा मूंखे सेखारींदो, तंहिंजी माना नबीअ जी तरक़ी ऐं नबीअ जो कमाल हिते रहियल आहे न। काज़ी अयाज़ सोचे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को बि कमाल कोन्हे, सभु वसूल कया अथई, पर इहो त अञा पोइ हिते रखियल आहे। इन ॻाल्हि जे मथां पोइ इमाम रब्बानी जी दावा सची थी थिए। असुल इख़्तिलाफ़ छा थियो? इख़्तिलाफ़ हो त नबी साईं ते असां सलाद पढ़ूं था त फ़ाइदो थिएसि थो की नथो थिएसि। काज़ी अयाज़ सोचे त फ़ाइदो कोन थो थिएसि, असांजो फ़ाइदो आहे रुॻो, सलाद पढ़ूं था असांजो फ़ाइदो आहे। काज़ी अयाज़ सोचे असांजो फ़ाइदो आहे, नबीअ जो फ़ाइदो कोन्हे। इमाम रब्बानी सोचे त न, नबी खे बि फ़ाइदो थिए थो। इहो झगड़ो हली शाह साहिब ख़तमु कयो त नबी साईं जन जा कमालात पोइ हिते रहियल आहिनि, तंहिं करे सलात में जेका दुआ आहे इहा बि उन्हनि कमालनि में दाख़िल आहे। नबी जा कमालात वधंदा रहनि था, हिकु हंध ते सैद थी बंदि कोन थिया। इहो फ़ैसिलो तंहिं करे असां जेका सलाद पढ़ूं था असांजो नफ़ो उहो त आहे, पर नबी साईं जन खे बि नफ़ो आहे। इहो इमाम रब्बानी जो चवणु आहे। शाह साहिब जन इन पासे ॾे फ़ैसिलो करे ऐं पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो। तमामु इल्मी वॾा मामला आहिनि। मां जेका ॻाल्हि पई कई क़यामत जी, त पोइ उते जेको इहो सजदो थींदो सो नबी साईं जो सजदो मां पे अर्ज़ु कयो त हिकिड़ो शख़्स अलाह तबारक व तआला जे हक़ खे अदा करे अलाह राज़ी थी वञे। इहा पे कंहिं ॻाल्हि पूरी ॻाल्हि में ॻाल्हि निकिरी वई। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उते इहो सजदो कंदा ऐं पोइ उथी अलाह जे दरगाह में अर्ज़ु कंदा ऐं उहा तारीफ़ कंदा, उहा छा आहे, अलाह छो राज़ी थी वञे थी। इहा ई ॻाल्हि रब तबारक व तआला पंहिंजे ख़ालिकियत जो हक़ इंसान ज़ात ते रखियो आहे। ख़ालिक जो थियो त मख़लूक हक़ अदा करे। दुनिया में हुकूक ॾिसो त हर हिकिड़ो माण्हू पंहिंजा संभालींदो आहे। को माण्हू पीउ आहे त पुट ते हक़ थो संभाले, दोस्त आहे त दोस्त सां एहसान थो करे त उहो हक़ थो संभाले, हाकिम आहे त पंहिंजे क़ौम सां अदालत थो करे उहो हक़ थो संभाले। अहिड़ी तरह हुकूक आहिनि, हुकूक तलफ़ी न थिए। रब तबारक व तआला ख़ालिकियत जो हक़ पंहिंजे मख़लूक ते रखे थो, तंहिं करे उहो रहंदो अचे थो। ऐं असांजे मथां उहो कहिड़ो हक़ आहे अलाह तबारक व तआला जो, त असां हुनजी इबादत करियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, हिकु दफ़े हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी हुज़ूर साईं जन सां संदन गॾह मुबारक ते चढ़ियल आहे, चए थो त तमुस क़दमी क़दमहू, मुंहिंजा पेर नबी साईं जन जे क़दमनि मुबारकनि सां लॻनि पिया, गॾ जो गॾ ते चढ़िया वेठा आहिनि। वमा बैनहू व बैनी इल्ला इकाफ रहली, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उन गॾ ते पाखड़ो पियल हो, ॿिन्ही ठहे रही, जंहिंमें विच में बंधी हुई नबी ऐं मुंहिंजे दरमियान इकाफ माना जेका विच ते पाखड़े जे अंदरि ॿिनि माण्हुनि जी जाइ थींदी आहे जुदा करण जे लाइ, उहा हुजे ॿिन्ही हुनखे चइबो आहे। हिकिड़ी बनी बि ॿिन्ही, ॿिन्ही चइबो आहे सॼे खे, बनी चइबो आहे विच में जेका उथियल जाइ हुजे ॿिनि माण्हुनि खे जुदा करण जी। इहे सिंधी करो इहा सिंधी हली वई आहे कान्हे सो इहो सो हुजे इकाफ रहली। मूंखे त फरमाइनि या बंदर बसि वरी अॻिभर हलनि था पिया, सफ़र हुजे गॾु मां सां चढ़ियल मां चढ़ियल हुजां, हिनखे सारी कान्हे पाण में चाढ़ियोसीं। मां हक़ुल्लाह हे ॼाणी थो त अलाह जो हक़ वारनि ते कहिड़ो आहे, अलाह रसूल वालो मां अलाह रसूल थो ॼाणे। ॿारनि जो हक़ अलाह ते इहो आहे त अलाह तबारक व तआला जी इबादत कनि ऐं या बुदूह वला युशरिकू बिही शै आहे, अलाह जी इबादत कनि, अलाह सां शरीक न कनि, सिर्फ़ु हिकिड़ो हक़ आहे। ठीकु आहे, सही आहे, बसि वरी अॻिभरो हलियासीं, वरी फरमाइनि था या आवाज़
लबैक रसूल या आवाज़ थोरो अॻे बि ईअं 3 दफ़ा या आवाज़ करे मां चयुसि लबैक वसादक या रसूल मां हक़ुल इबाद अलाह माना बाननि जो हक़ अलाह ते कहिड़ो आहे अलाह रसूल असां बाना आहियूं असांखे कहिड़ी ख़बर त अलाह ते असांजो कहिड़ो हक़ आहे अलाह रसूल तूं ॼाणे फरमाए हक़ुल इबाद अलाह ऐं युदखिलहुमुल जन्नत अलाह ताला जो हक़ इहो आहे त पोइ अहिड़े बाने खे जंहिं अलाह जी इबादत में शिरक न कयो आहे वठी जन्नत में पहुचाए मां अर्ज़ु कयो त अलाह जो हक़ बाननि जो हक़ अलाह ते आहे हेॾी सारी मखलूक आहे रब ताला उन्हनि खे रिस्क ॾे थो खाधो पीतो खाराए थो हिते साहब हिकिड़ो रिवायत थो करे चए थो त तव्हांखे ख़बर आहे त मां हक़ुल इबाद अलाह आहे फिर दुनिया में कहिड़ो हक़ आहे बाननि जो अलाह ते ॿियो थो चए सी ख़बर न आहे साहिबी थो चए चई मां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो जो फरमाइनि पिया जिल्फुल ख़ुब्ज़ यसुद बिही जवहू जूअहू वसौबुन युवारी सौतहू वमकानुन युवारी बिही औरतहू वमकानुन यस्तुर बिही रासहू मिनल हर वल बर्द अल्लाह तबारक व तआला जो अल्लाह ताला ते बाननि जो हक़ ही आहे त रब तबारक व तआला उनखे एतिरो टुकुर जिल्फुल ख़ुब्ज़ मानीअ जो छोॾो जिल्फ चइबो आहे छोॾे टुकड़ो मानीअ जो छोॾो ॾेसि यसुद बिहा जूअहू जंहिंसां पंहिंजी बुख खे बंदि करे ॿियो कुझु न वक़्त ते मानीअ जो छोॾड़ो मिलेसि खाई पंहिंजी बुख खे बंदि करे इहो अलाह तबारक व तआला जो हर वक़्त ते बाने जो हक़ आहे जो हुनखे ॾींदो रहे स्टोर कोन्हे हिकु ऐं ॿियो कपिड़ो एतिरो युवारी बि औरत हू एतिरो जो पंहिंजी उघड़ खे ढके गोॾे खां वठी दुन ताईं मर्द जी उघड़ा ऐं न खां वठी चोटी ताईं ज़ाइफ़नि जी उघड़ा ज़ाइफ़ा खे हिकिड़ो लिबास मर्द खे गोॾ जो टुकड़ो इहो अलाह ताला जे मथां हक़ आहे जेसिताईं ज़िंदगी आहे तेसिताईं अलाह ताला जो ॿियो ज़िमो इहो आहे ऐं टियों ज़िमो त हुनखे एतिरी जाइ न हुजे एतिरो घरड़ो हुजे जंहिं उन जाइ घर में उस खां गर्मी खां सर्दी खां पाण खे पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ रखे हिन वजह मां तव्हांखे अर्ज़ु रखियो त बाननि ते जेको वरी बाननि जो हक़ अलाह ते आहे सो इहो आहे दुनिया ऐं खुराक ऐं ग़िज़ाइयात खाधे पीते माशियात लिहाज़ खां हाणे तव्हां अंदाज़ो करियो त जॾहिं इहो हक़ अलाह तबारक व तआला पाण ते रखियो आहे त हाणे तव्हांखे माण्हू इन खां वधीक केतिरो गनी नज़र अचनि था उहो पाण ई हिसाब करियो माण्हू आसूदा आहिनि की न कोन्हनि बेरोज़गारी आहे बुख आहे ॾुख आहे मथो उघाड़ो आहे कंहिंजो उस ऐं गर्मी सर्दीअ खां जिस्म उघाड़ो आहे खाधो पीतो छा हिसाब कजे पोइ थो फरमायो नेमत अलाह तुसुहा मुंहिंजी नेमतूं एतिरियूं घणियूं आहिनि जो घणे न सघंदव हितां खां नेमत शुरू थी थिए अलाह ताला हक़ बाने जो अदा थो करे ऐं इन बाने खे इहो छोॾो मानीअ जो ॾेई ऐं कपिड़े जो टुकुर ॾेई ऐं झूपड़ी ॾेई पोइ थो फरमाए त मुंहिंजी इबादत कर त जन्नत में पहुचाए शिरक न कजांइ अहिड़ी हालत में शिरक न आहे करणो माण्हू खे पोइ जो माण्हू अमीर हुजे ऐं माण्हू हज़ारनि जो मालिक हुजे ऐं केतिरनि जो साहिब हुजे ऐं वरी क़बर जे आॾो पियो हुजे ऐं पण खयूं पोइ उते क़बर खे वेठो टकर हणे तव्हां छा था सम्झो सिज खे सजदो करे इंसान चंड खे सजदो दुनिया में हज़ारे मज़हब आहिनि सिज खे सजदो चंड खे सजदो अलाए छा खे सजदो लकड़ीअ खे सजदो वण खे सजदो नांग बला खे सजदो पछाड़ी दरिया बि वहे पंहिंजे लेखे जंहिंखे घड़ी बि करार कोन्हे उनजो फना अखियुनि जे आॾो ज़ाहिर आहे जंहिं कतरे ते तूं कखु रखो जंहिं ज़रे ते कखु रखो हले वियो माण्हू जी ज़िंदगी ईअं हर वक़्तु फानी आहे दरिया जो रओ आहे हिकिड़ो जंहिंमें तोखे कखु वहंदे आयो नज़र तूं ईअं पाण खे वहंदो ई सम्झ दुनिया जी ज़िंदगी जे दौरान में पोइ इहो जेको इंसान आहे न इन इंसान जो छा हाल आहे जेको उथी ऐं अलाह ताला जे आॾो पोइ बग़ावत थो करे इन जे मथां इहो हक़ आहे जो अहिड़े हाल में बि रब ताला सां शिरक न करे बसि दुनिया में केतिरा शिरक आहिनि ऐं माण्हू शिरक कंदो आहे कंहिं न कंहिं ख़ूबीअ जे बुनियाद ते इंसान अजाइब परस्त आहे ख़ूबीअ जे बुनियाद ते शिरक कंदो आहे माण्हू ॾिसंदो आहे सिज खे कहिड़ो सुहिणो सिज आहे ॾींहुं थो अची वञे
राति जी वहशत ऐं दहशत हली थी वञे, हर हिकिड़ो माण्हू शींहुं बणिजी थो वञे, बसि हिनखे सजदो कयूं। अहिड़ी तरह चंड राति जे अकेलाई खे विञाए थो, इन जो सजदो कयूं। पर वॾो वण हुजे हिकिड़ो काफ़ी छांव करे थो बीहे, माल मवेशी ॿियो टे माण्हू हुनजे, उनखे हिकिड़ी तरह सजदो कनि। चवनि था पिपर में बि बेपरवाह कर उनखे सजदो। वरी गऊं थियो हुनखे खीरो धीरो ॾे, वरी गऊं खे सजदो कर। वरी बाहि गर्मीअ खां कमु ॾींदी आहे, ताम पचाइबो आहे, कर उनखे सजदो। वरी नांग भला ईंदो आहे, हेॾो सारो दहशतनाक, कारी हर नांग घणो करे विढ़ंदो कोन्हे माण्हू सॼे सिंग विड़ेसि न, इहे जो हली थो वञे, चवनि था तूं अलाह असां ते महिरबानी कई, कर सजदो नांग खे। दुनिया जे अंदरि पोइ कबरुनि खे सजदो, पोइ बुतनि खे सजदो, पोइ पथरनि खे सजदो, पोइ यादगारनि खे सजदो। अॻियनि काफ़रनि यादगार ठाहिया, बुत यादगार आहे। जीअं क़बर हाणे यादगार आहे, पर क़बर खे बुत कोन चइबो आहे, छो त हुनखे माण्हू जी शिकिल न आहे, निशानी आहे माण्हूअ जे क़बर जी। इन में ॿ फ़ाइदा आहिनि, हिकिड़ो हीउ फ़ाइदो आहे त हिते ॿीहर न कोटिजे, न त बेहरमती थींदी जनाज़े जी निशानी जो हूंदी त भरिसां कोट बि। ऐं ॿियो हीउ आहे त माण्हू पंहिंजे उन क़बरुनि जी ज़ियारत करणु ईंदो, इंसान जी कलम दिलि नरम थींदी आहे क़बर खे ॾिसी। ज़ियारतुल क़ुबूर इंसान जी क़बर क़ल्ब खे तज़कियो ॾींदी आहे, सफ़ाई ॾींदी आहे। क़बरनि जी ज़ियारत करणु, उन्हनि खे कुझु पढ़ी बख़्शणु, इहो इंसान जी दिलि खे माइल कंदो आहे उन जहान जे पासे ॾे, त असांखे बि हलणो आहे। ऐं सलाम जेको पढ़बो आहे इहो बि ईअं ई हूंदो आहे त असां अस्सलामु अलैकुम अहलल क़ुबूर, हे क़बरनि वारा तव्हां ते सलाम। इन में इहो लाज़िम कोन्हे को त को सलाम ॿुधनि, माण्हू निंड पियो रहे माण्हू ते सलाम ॾिए, हा निंड पियो रहे माण्हू सलाम ॾिए, सलाम ॾियणो जाइज़ आहे। अहिड़ी तरह अलाह ताला वटि उहे वञी पहुता आहिनि, अन्नहुम अखुल मौत, निंड बि मौत जो भाउ आहे। पोइ जॾहिं निंड ते माण्हू सलाम ॾिए थो, निंड वारो नथो ॿुधे त निंड जो वॾो भाउ मौत आहे, उहो कीअं सलाम ॿुधंदो? पर निंड वारे ते सलाम ॾियणु जाइज़ आहे, त अहिड़ी तरह सां मौत वारे ते बि सलाम ॾियणु जाइज़ आहे। इन उसूल सां इहो सलाम रखियलु आहे। अस्सलामु अलैकुम अहलल क़ुबूर, हिन इनशा अल्लाह बिकुम लाहिकून, इहा दुआ आहे क़बर वञण जे लाइ। इहो असां बि तव्हां वटि अचण वारा आहियूं, थोरो रोज़ था ॿाहिरि घुमूं था, पोइ वरी इहा क़बर वाद पाड़ींदी असां अची वेंदासीं तव्हां सां गॾु। इहो इन जे लाइ आहे त सुभाणे वरी मन असां ते बि कोई इहा दुआ घुरे को सलाम पढ़े, इहो मक़सदु। तव्हां अर्ज़ु बि कयो त अलाह ताला जो हक़ आहे त उनखे सजदो कबो। हे जेको सिर आहे, सो रब तबारक व तआला सारे बदन जो जोहर हिते रखियो आहे, अक़ल हिते रखियो आहे, नज़र हिते रखी आहे, ॿुधणु हिते रखियो आहे, ज़ुबान हिते रखी आहे, नक जो सिंघणु रखियो आहे, सारे बदन जे अंदरि सवाइ हिकु आम ताक़त जे ॿियो अहिड़ो कोन्हे। उहो आहे काशे लॻे गरम सर्द, काशे महसूस या की ॿिया अहिड़ा असर न त सारो इहो दिमाग़। अलाह ताला थो फरमाए त इन में मां पंहिंजी एॾी कुदरत रखी आहे, अखियुनि जी, तुंहिंजे अखियुनि ते बसीर जी तजली चिमकाइनि, तंहिं करे तूं इन जो क़दुरु कर। समीअ जी तजली चिमकाए, तुंहिंजे कननि खां मां ॿुधण जो कमु वरितो, ऐं तुंहिंजे ज़ुबान ते मां कलीम जी तजली विधी, ज़ुबान सां ॻाल्हायो। अहिड़ी तरह तुंहिंजे दिलि ते इल्म विझी, दिमाग़ ते अकुल विझी, मां तुंहिंजे दिमाग़ खे अकल सां आबाद कयो, तुंहिंजे दिलि खे मां ज़िंदा रखियो, तंहिं करे तूं पंहिंजे दिलि सां इहो सिर इन सभिनी ताक़तुनि वारो, एतिरी दया वारो मुंहिंजे आॾो झुकाए, तो मुंहिंजे इन समीअ बसीर अलीम कलीम हईअ मुरीद कदीर तजलीअ जो शुक्र अदा कयो। इहो जो हक़ अदा थियो, बसि इहो हक़ अलाह तबारक व तआला जो असां ते फर्ज़ आहे। बादशाह हूंदो आहे, जहिड़ो बि बादशाह अचे, पोइ ज़मीन अलाह जी आहे, मुल्क अलाह जो आहे, मिल्कियत मालिकनि जी आहे, पर ढल वठबी, बादशाह ढल वठंदो, छो त हुनजा हक़ आहिनि केतिरा, जंहिंजा जेके इंतिज़ामिया सां वास्तो रखनि। पर जेको माण्हू ढल न ॾींदो त हुन ते सख़्ती आहे। हिकिड़ो माण्हू आहे जो पंहिंजे मुल्क जी ढल खणी ॿिए बादशाह ॾे, ईरान ॾे मोकिले या अरबस्तान ॾे मोकिले, हितां जा रसीद क़बूल न कंदा, त तव्हां कई भरी आहे, हिते भर। मुंहिंजो मतिलबु हिन में इहो आहे त इहो सजदो अलाह जे आॾो रखणु, अलाह तबारक व तआला जे हिन जागीर ॾिनल वजूद जी ढल आहे, जो सजदे जी सूरत में अलाह बादशाह खे ॾिनी। ऐं अलाह तबारक व तआला खे सजदो ई हिकिड़ो पसंदि आहे। ऐं रब तबारक व तआला जे कारखाने में, माना संदसि सिफ़ात जे अंदरि को अहिड़ो तासीर कोन्हे
जंहिंमें अलाह तबारक व तआला खे सजदे जी सिफ़त लॻे। अलाह सजदो कंहिंखे न कंदो आहे, फुल न खणनि में ईअं सम्झो अलाह मसजूद आहे, उनखे सजदो कबो आहे, हो कंहिंखे सजदो न कंदो आहे। तंहिं करे अलाह खे इन शइ जी हाज़त आहे जेका कान्हेसि, उहो बाने जो सजदो पाण वटि कोन्हेसि को, ऐं कंहिंखे न कंदो आहे। तंहिं करे चवंदा त तव्हां सजदो मूंखे ॾींदा वञो। ॻाल्हि सम्झ में आई की न? हे सभु संदसि बेनियाज़ी खां बाद आहे। समद चइबो आहे उनखे जो उनजो कमु हर कंहिं खां सवाइ हले, ॿिए जो कमु उन खां सवाइ न हले, उहो समद आहे। इहो सॼो कोई न करे सो परवाह न आहे, पर रब तबारक व तआला खे सॼो घणो थी सघंदो आहे। हाणे इहो सॼो अलाह जो हक़ थियो, इहा ढल ॾियणी आहे, हर कंहिंखे ॾियणी आहे। पर इन में हिकिड़ो ॿियो मसइलो बि तव्हांखे सम्झ में आयो त ढल ॿिए बादशाह खे न ॾिबी, केॾो बि वॾी अज़मत इज़त वारो हुजे, हुनखे न ॾिबी। इहो सॼो कंहिं ॿिए जे आॾो अर्ज़ा ऐं सस्तो न कबो, छो त इहो अलाह जो हक़ आहे, अलाह जे आॾो अदा करणो आहे। रब तबारक व तआला जो हक़ ॿिए जे आॾो ॾियणु अलाह तबारक व तआला जे इज़त खे चैलेंज आहे। त चङो जेका तुंहिंजी इज़त रखी मां सजदो कंदो आहियां, हाणे बुत खे, पथर खे, वण खे, टण खे, ऐं साईं कबर खे, बुज़ुर्ग खे, जीअरे खे, मोए खे, सिज खे, चंड खे, नबीअ खे, मुरसल खे, वलीअ खे मां सजदो कयां थो। अलाह तो फरमायो, अलाह तो फरमाए अल किबरिया रिदाई वल अज़मत इज़ारी, यादि रखो किबरिया मुंहिंजी चादर आहे, अज़मत मुंहिंजी, जेका दुनिया में अज़मतूं आहिनि उहे सभु मुंहिंजे कदमनि में आहिनि। त पोइ इहो सजदो अलाह जे अज़मत जो निशान बानो थो अदा करे। इहा अज़मत जेकॾहिं ॿिए जे आॾो निछावर कंदो त अलाह ताला जे इज़त खे चैलेंज आहे। तूं पंहिंजे गैरत जी चैलेंज नथो सही, अलाह जी इज़त खे चैलेंज थो करे। छा कीअं मतिलबु छा आहे हिन जो? माण्हू शादी थो करे थी, अलाए कंहिंजी छोकिरी किथे पैदा थी, किथे ॼाई, उन्हनि पाली, जवान थी, तुंहिंजे रिश्ते में आई, हाणे तुंहिंजी घरवारी आहे, उथण वेहण, कमु कार, हे हो सभु तुंहिंजी ख़िदमत, हुनजा अख़लाक, महिमाननि जूं ख़िदमतूं, आयो वियो उनजी नज़रदारी, यतीमनि ते पर घोर, रननि ज़ालनि सां एहसान, इहे सभु पई चवंदासीं माई भली आहे ॾाढी, तमामु घणो वॾो ख़िदमत जो हिन पंहिंजो फरीज़ो पे अदा कयो आहे। इहा चङी लेखी इंसान ज़ात में जेके ॿिया कम आहिनि सभु इन क़िस्म जा आहिनि सजदे खां सवाइ। बाक़ी जेको मर्द जो हक़, जेको अहदनामे निकाह जे तहत मुनाक़द थियो आहे ऐं फ़ैसल थियो आहे, इहो मर्द जो हक़, मर्द जी केॾी बि इज़त वारो को वॾो शख़्स हुजे न, उन जे आॾो इहो अर्ज़ा करणो कोन्हे। त पोइ जॾहिं अलाह तबारक व तआला खां वॾो इज़त वारो कोन्हे त पोइ सजदे जो हक़ कीअं अलाह खां सवाइ ॿिए जे आॾो अर्ज़ा कबो? जॾहिं त तूं पंहिंजे घरवारी जो इहो जेको निकाह जो हक़ आहे नथो बख़्शी, त उन तुंहिंजे पीर ऐं मुर्शिद जे आॾो इहो हक़ अदा करे तूं सहंदे? पोइ तुंहिंजी गैरत हिन ॻाल्हि खे सहे थी त तुंहिंजे पीर या तुंहिंजे मुर्शिद या कंहिं तुंहिंजे अहिड़े बुज़ुर्ग जे आॾो इहो जेको तुंहिंजो हक़ निकाह जो आहे उनखे सस्तो करे ॾे, पोइ तुंहिंजी गैरत हिनखे बर्दाश्त कंदी त पोइ अलाह ताला जी इज़त कंहिं शख़्स जे सजदे खे बर्दाश्त नथी करे। इहा ॻाल्हि सम्झ में आई की न आई? बसि जेके पथरनि खे सजदो था कनि, जेके साईं काठ खे सजदो था कनि, जेके झंडनि ताबूतनि खे सजदो था कनि, हाणे तव्हां इन्हनि जो मकान, इन्हनि जी तमकिनत ऐं इन्हनि जी इज़त, इन्हनि जी इहा तव्हां सम्झो त वरी इन्हनि जी जेके माण्हू इज़त था कनि, बेइज़त शइ जी इज़त करण वारा, उहे उन खाते में दाख़िल आहिनि। पोइ अमीर हुजे, भाउ हुजे, पीउ हुजे, पाड़ेसरी हुजे, हाकिम हुजे, बादशाही हुजे, जॾहिं अहिड़े क़िस्म जे अलाह तबारक व तआला जे इज़त खे चैलेंज कंदड़नि जी इज़त था कनि, त इन्हनि बि इनडायरेक्ट इज़त कई ऐं उहा बेइज़ती कयूं हक़ीक़त में अणसिधी तरह सां वॾो ज़ुल्म कयो इन्हनि ऐं नथा सम्झनि हिन ॻाल्हि खे। अलाह तबारक ताला सभिनी खां हक़ हिसाब वठंदो, जंहिं शइ ॾे हीअं ॾिसणो कोन्हे उनजी इज़त ऐं उन्हनि जी पास ख़ातिरी ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त। अलाह तबारक ताला खे न सुञातो, मां क़दरुल्लाह हक़ क़दरी, अलाह क़ुर में फरमाए थो मुंहिंजो क़दुरु न कयां। चवनि था क़ालू उज़ैर इब्नुल्लाह, अल मसीह इब्नुल्लाह, उज़ैर बि ख़ुदा जो पुटु आहे, मसीह बि ख़ुदा जो पुटु आहे। यानी पुटु हुजण ई अलाह तबारक व तआला जो कंहिंजे लाइ निस्बत करणु ख़ुदा जी बेइज़ती आहे, त पोइ ॿिए जे आॾो सजदो कीअं कबो? अलाह ताला त पाक आहे, लम यतखिज़ साहिबतन वला वलदा, न को ज़ाल न को ॿार,
इहा बि बेइज़ती था कयो तव्हां ख़ुदा जी। त मां इहा ॻाल्हि पे अर्ज़ु कई त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सजदो कदा क़यामत जे ॾींहुं हो त इहो सजदो अलाह जो हक़ आहे। पर हाणे तव्हां गौर करे ॾिसो, इहो हक़ अलाह जो इंसान ज़ात पहिरें ॾींहुं आदम खां वठी पोएं ॾींहं ताईं इंसान ज़ात खे घड़ी खन मेड़े हिकु कयो। इहे सभु पार्ट आहिनि, हिसा आहिनि इंसानियत जा। हल इंसान हिकिड़ी मफ़हूम उहो कढी उछलण जो कम जो न आहे नी, हक़ अदा न कीअं न उन पुरते चवंदा आहिनि साईं ॾाढो घणो हे हलियो आहे पुरज़ो। असांजी इंसानियत में इंसानियत जा जेके पुरज़ा पियल आहिनि उहे असां अफ़रादनि अलाह तबारक व तआला जे उन इंसान हज़रत इंसान जे अंदरि पुरज़ो रही करे इंसानियत जो हक़ माना अलाह जो सजदो सही माना में इहो हक़ अदा कयो आहे की न कयो आहे। जे न कयईं त पोइ अलाह जे इंसानियत जो हक़ अदा न थियो। मशीन जो पुरज़ो जेकॾहिं थोरो हिकिड़ो खरी पवंदो आहे न त मशीन न हलंदी आहे। क़यामत जे ॾींहुं इंसान ज़ात जी सारी मशीनरी न हलंदी, छो त केतिरा पुरज़ा खरियल आहिनि। हाणे गौर करियो, अलाह जे सजदे में पुरज़ा खरियल नज़र अचनि था की न? यूरोप ॾिसो, तव्हां चीन ॾिसो, रूस ॾिसो, और मुस्लमान जा मुल्क ॾिसो, इंसानियत खरियल नज़र अचे थी? पुरज़ा कमु नथा कनि न? इहो सजदे जो हिकिड़ो बसि, ॿियो कुझु न। इहा खरियल इंसानियत जॾहिं ईंदी त 50,000 साल ॾींहं जो इनखे लोहिणो पवंदो। पर अलाह तबारक व तआला वरी बि महिरबानी आहे इन जी, ऐं पाण थो फरमाए थो त क़यामत जे ॾींहुं मां पंहिंजी रहमत जो जेको हिकिड़ो हिसो हिते दुनिया में रखियो आहे, 99 100 आहे मुंहिंजे रहमत जा दर्जा, उन जा हिकिड़ो हिसो दुनिया में रखियो अथमि, उहो बि मोटाए 100 मिलाए पोइ मां थींदुसि रहम राहिमीन। पोइ क़यामत जे ॾींहुं मां उहो रहम मुकमल विझंदुसि। जॾहिं त अलाह ताला जे 99 रहमत खे पोइ रखे हिकिड़ो हिसो हिते दुनिया में विधो वियो आहे। उन हिकिड़े हिसे जे करे नबी सही फरमायो आहे जानवर पंहिंजे बचे ते लत न ॾींदो आहे। इन अलाह ताला जे 99 हिसे खे परे करे हिकिड़ो हिसो जेको अलाह ताला विधो आहे दुनिया ते, जंहिंसां दुनिया खे रिज़्क ॾिए थो, खाधो खाराए थो, हयाती ॾिए थो, तंदुरुस्ती सॼो मुल्क जान पियो थो हिकिड़े हिसे ते हले। उनखे तव्हां तक़सीम करियो, उन्हनि सभिनी दिलनि में तक़सीम करियो त मां जानवरनि जी बि पंहिंजे बचे ते लत न ॾींदी आहे। हाणे इहे जो एतिरा हिसा तव्हां गॾायो, इहे सभु अचे गॾजनि, इहे गॾिजी 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 अवल खां आख़िर ताईं छा ठहियो? 100 मां हिकिड़ो हिसो ठहियो, जेको रब तबारक व तआला उनजो फैज़ विरहायो आहे। हाणे इहो हिसो बि अलाह तबारक व तआला पंहिंजे उन 99 में विझी कंदुसि 100। पर जॾहिं अलाह ताला दुनिया खे बणायो हो त जीअं उन ॾींहुं 100 मुकमल करे बणायो हुअईं, तीअं अलाह तबारक व तआला दुनिया में बि हिकिड़ी शख़्सियत ते पंहिंजो 100 विधो। फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, असां तोखे जहाननि ते मुकमल 100 दर्जे रहमत जो मुजस्समो बणायो आहे। उन ॾींहुं अलाह तबारक व तआला फरमाए थो त मां उन ॾींहुं मुकमल रहमत कंदुसि। उहा मुकमल रहमत कहिड़ी थींदी? नबी साईं जन सजदो कंदा। इंसान ज़ात जेके खंड विधा आहिनि इंसानियत में, अलाह जे तौहीद में, हिकिड़ाई में, फराइज़ में, उहो सजदो करे हिकिड़ो शख़्स उहो सभु पूरा करे मशीनरी हलाईंदो। पोइ हिकिड़ा हेॾे वेंदा हेॾे वेंदा चालू पोइ थींदी मशीनरी इंसानियत जी। तोखे जनम जेके जनत ॾे, इहो त ॿई मुल्क अलाह जा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई की न आसानीअ सां? हा, हिते अलाह ताला थो फरमाए इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम। हीउ क़ुर तव्हांखे सिधी ॻाल्हि जी हिदायत थो करे जेका तमामु मज़बूत आहे। अॻियनि किताबनि अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे, न तौरात कई, न इंजील कई, न ज़बूर कई, क़ुर पाक इहा ॻाल्हि कई आहे। ऐं उन्हनि बि बिशारत ॾिनी आहे, मसलम फिल तौरात मसलम फिल इंजील। हिन क़ुर शरीफ़ जा मिंबर ॿुधाया अथनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत बि अॻियनि किताबनि ॿुधाई आहे। मसलम फिल तौरात मसलम फिल इंजील, उते छा आहे? मुहम्मद रसूलुल्लाह, इहा उन्हनि चई आहे। पोइ इहा आहे दावा। दावा जे लाइ 4 शाहिद घुरिजनि था। 4 शाहिद था घुरिजनि, जो हिकिड़ो आहे वल्लज़ीन माहू, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु गार जे राति में गॾु। अशिद्दा अल कुफार, उमर फारूक काफ़िरनि ते सख़्त। रहमा बैनहुम, हिक ॿिए में रहम जा मुजस्समा, तिन जो अरहम रहीम। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला नबी अकरम सल्लल्लाहु जे रहमत जो मुजस्समो। तराहम रुकन सुजदा, इबादत जो वध में वध शाहकार हज़रत अली करम अल्लाह।
इहे 4 शाहिद आहिनि रसूल जे रिसालत जा ऐं इहे 4 शाहिद अॻियनि किताबनि में ॿुधाया आहिनि हिते अलाह ताला ॿुधाए थो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञे ऐं शाहिदनि खे न मञे छा मञे जेका बि साबिती हूंदी आहे शाहिद सां हूंदी आहे शाहिद ई कोन्हे जेको शख़्स नबी साईं खे मञे हुनजे शाहिदनि खे न मञे त इन जी दावा बग़ैर दलील जे आहे इहो मुस्तरद दावा करे हुनखे जहन्नम में हणिबो जेको इन्हनि शाहिदनि खे न मञींदो तॾहिं हिते फरमाए थो क़ुर तव्हांखे हिदायत कंदो अहिड़ी जेका मज़बूत आहे इहो बशर मोमिनीन पोइ अहिड़नि मोमिननि खे अलाह ताला मुबारक ॾेई थो छॾे अल्लज़ीन यामलून सालिहात जेके नेकी जा कम कंदा अन लहुम अजरन कबीरा उनजे लाइ तमामु अजर वॾा आहिनि अन अल्लज़ीन ला युमिनून बिल आख़िरा जे आख़िरत ते ईमान नथा आणनि आतदना लहुम अज़ाबन अलीमा उन्हनि जे लाइ असां अज़ाब कयो आहे दर्दनाक रब तबारक तआला उन्हनि शख़्सनि जे लाइ अज़ाब दर्दनाक कयो पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम नबी साईं जन खे चयो साईं एहसान कहिड़ो आहे फरमाए ताबुद रब्बक कअन्नक तराह तूं इबादत कर अलाह जी अहिड़ी तरह जी तूं हुनखे ॾिसी थो इलम तकुन तराह फइन्नहु यराक न त हू तोखे ॾिसे थो हाणे जॾहिं इहा ॻाल्हि इंसानियत जो मौज़ू पूरो थी वियो बसि सारी इंसानियत जे मौज़ू मां तारुफ़ कंहिं मुख़्तसर अखरनि में कयो जेको तमामु घणो ऐं तमामु नामुमकिन जो बयानु पर ॿुधायमि त जीअं रूशनासी थी वञे इंसानियत जो मौज़ू एतिरो आहे पोइ जॾहिं मौज़ू पूरो थिए त मजलिस बर्ख़ास्त थिए न मजलिस आहे हीअ दुनिया पोइ दुनिया बर्ख़ास्त थींदी पोइ तूं पुछे साईं पोइ जॾहिं इहो मौज़ू इंसानियत जो पूरो थियो कंहिं अचे पूरो कयो वरी बि नबी साईं जन अचे पूरो कयो हिते बि उन पूरो कयो उते बि उहो पूरो कंदो त पोइ चईसीं क़यामत करे फरमे त क़यामत हुन चयोसीं मता तक़ुम सात क़यामत करे क़ाइमु थींदी त फरमाइसि बल मसूल अनहा आलम मिन साइल जंहिंखां तूं पुछी रहियो आहीं कहिड़ो बि कंहिंखां पुछे कानून कुलियो ॿुधायूं वॾो मूं ऐं तूं इहो न इहो बि हिन में अची वियो जहिड़ो बि दुनिया में साहिल आहे जंहिंखां बि पुछा कजे इहो पतो कोन्हे त क़यामत करे वधीक ॼाणू कोन हूंदो सुवाल कबो आहे ॼाणूअ खां तूं मूंखां पुछे थो त क़यामत करे क़ाइमु थींदी सो ॼाणूअ खां कबो सुवाल दुनिया में क़यामत जे बारे में साइल मसूल ॿई हिकु जहिड़ा आहिनि ॼाण जो सुवाल ई कोन्हे छो त इहो अलाह ताला वटि इल्मु आहे ॿी कंहिंखे इल्मु कोन्हे बाक़ी निशानियूं तव्हांखे ॿुधायूं था त तूं ॾिसंदे त अनतलिदल अमत रबतहा जेका माउ हूंदी सा पंहिंजे मालिकनि खे ॼण ॼणे थी औलाद हुनजे मथां हुकूमत कंदा तुंहिंजी हाकिम ऑफिसर जाबिर ॻाल्हाईंदो आहे ईअं पंहिंजे माउ सां ॻाल्हाईंदा फरमाए त इहा निशानी क़यामत जी आहे अलाह ताला असांखे क़यामत जे निशाननि मंझां शाल न बणाए सआदतमंदी जे इहो ख़िलाफ़ आहे ऐं अंतरा हुफ़ातन पुरातन गुरलन यततावलून फिल बुनियान मथे उघाड़ा पेरे उघाड़ा अणतोहिरियल माण्हू ॿकिरियुनि जा चारींदड़ एॾो इनकलाब ईंदो जो बंगला माड़ियूं ऐश अशरतूं कंदा इहो वक़्तु ईंदो उन खां बाद पोइ क़यामत आहिस्ते आहिस्ते सम्झो त हाणे वेझी अची वई आहे तव्हांखे हुनजा अशरात ऐं सात ॿुधाइजनि था बाक़ी अशरात हुनजा ऐं सात निशानूं हुनजूं जंहिंसां क़यामत थींदी इहे आहिनि मुंहिंजा अज़ीज़ो अलाह तबारक व तआला हिन वक़्त में जेको दौरु कयो आहे असांजो सो एतिरो हिकिड़ो वॾो आसूदो दौरु आहे असांजो मुल्क अहिड़ो भलो आसूदो मुल्क आहे पर अलाह ताला असांखे शुक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए महीनो रमज़ान जो आहे इस्लाम जे शाहकार मंझां हिकिड़ो वॾो महीनो आहे इन खे वफ़ादारी सां निभायो इन जे ॾींहंनि में रोज़ा आहिनि रातिनि जूं इबादतूं आहिनि ऐं इन में तरावीहूं आहिनि क़ुर जा ख़तम आहिनि अंदाज़ करियो नबी साईं फरमायो त क़ुर जो हिकिड़ो अखर पढ़िजे त 10 दर्जा बुलंद थियनि 10 नेकियूं लिखिजनि 10 गुनाह मिसारजनि बिना तौबा जे गुनाह मिसारजनि बिना तौबा जे नेकियूं लिखिजनि बिना नेकीअ ॿीअ करण जी 10 दर्जा बुलंद थियनि बिना सुवाल जे सुवाल बिना तौबा बिना अमल बिना 10 दर्जा बुलंद थियनि 10 नेकियूं लिखिजनि 10 गुनाह मिसारजनि न सुवाल न अमल न को का तौबा ऐं क़ुर जो हिकिड़ो अखर जेको पढ़े इहो एॾो वॾो अमल आहे छो त अलाह ताला जो कलाम आहे न
अलाह ताला जो कलाम आहे, अलाह जो कलीम आहे, हीअ वस्फ़ ख़ुदा जी आहे। अलाह ताला पंहिंजे कुदरत ऐं कुवत सां इहा वस्फ़ असां ताईं आणे असांजी ज़ुबाननि में ताक़त ॾिनी जो असां अलिफ लाम मीम चई था सघूं। जॾहिं तव्हांजे आॾो अॻ में ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो माण्हू कलमो बि न पढ़ी सघियो, आख़िरी ई मरी वियो। इहा अलाह जी तौफ़ीक़ सम्झो, अलाह जी ताक़त सम्झो जो अलाह असांखे हमेशह शामिल हाल बणाई आहे, जो हर वक़्तु असां सां मौजूदु आहे। ॿियनि एहसाननि सां गॾु वॾी इहा इल्म जी अलाह ताला असांखे दौलत अता फरमाई आहे। ऐं इन में आम माण्हू अलिफ लाम मीम जी आवाज़ खां सवाइ ॿियो कुझु न सम्झंदा आहिनि। अखर जुड़ियल ई कोन्हे। ज़ालिक जी माना इहो, अल किताब माना दफ़्तर, लाराए बफ़ी माना शक कोन्हे। इहे अखर आहिनि जुड़ियल, इन्हनि जी माना आहे, पर अलिफ लाम मीम जी माना कान्हे। इहे हुरूफ़ आहिनि जिन सां ॿिया अखर जुड़ंदा आहिनि। माना त क़ुर मंझां ऐं उनजे पढ़ण मंझां ऐं उनजे हिकु अखर पढ़ण मंझां माना सम्झणु ज़रूरी कान्हे। इन्हनि रहमतुनि खे हासिल करण जे लाइ 10 दर्जा बुलंद थियनि, 10 गुनाह में सारजनि, 10 नेकियूं लिखजनि, क़ुर जे माना शर्त कान्हे। छो त अलिफ लाम मीम जी माना न आलिम खे अचे, न जाहिल खे अचे, न ॼाणू खे अचे, न अणॼाणू खे अचे, ऐं दर्जा मिलनि त जी माना त इन्हनि दर्जात ऐं इज़तुनि ऐं अलाह तबारक व तआला वटि मर्तबनि हासिल करण जे लाइ क़ुर जी माना ज़रूरी कान्हे। जॾहिं इहा माना ज़रूरी कान्हे, तंहिं करे निमाज़ जेके माण्हू पढ़नि था न, उन निमाज़ पढ़ण वारनि में वीचारनि केतिरनि खे अलहम्द बि पढ़णु न ईंदो आहे, रूह अची जमात में बीहंदा आहिनि। हिन उम्मत खे अलाह ताला इहा जमात इन करे ॾिनी आहे त पढ़िया अण पढ़िया सभई दर्जो एॾो हासिल कनि जेको इमाम जो दर्जो आहे। इमाम खे घणो दर्जो मिलंदो आहे? निमाज़ पढ़े अचे 25 दर्जा, अकेलो पढ़े त हिकिड़ो दर्जो, पोइ तोणे इमाम थी पढ़ाए त बि 25 दर्जनि जो मोहताज इन जाहिल जमात जो आहे। जाहिल पोइ अची बीह रहंदुसि न, 25 दर्जा हिनखे मिलंदा हुनखे मिलंदा। अलाह ताला वटि तक़सीम शइ खे खोट न ॾींदी आहे। पाव मिठाई जी विराईंदासीं त कणो कणो थी वेंदो, पर रब ताला पाव मिठाई जी विराईंदो त सभिनी खे पाव मिली वेंदो। अलाह जे तक़सीम ऐं तुंहिंजे तक़सीम में इहो फ़र्क़ु आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, त इहो जेको अलिफ लाम मीम आहे, फरमायूं त इहो जेको पढ़ंदो पोइ था फरमायूं त ला तक़ूलू अलिफ लाम मीम हर्फ बल अलिफ हर्फ लाम हर्फ मीम हर्फ। ईअं न चओ त अलिफ लाम मीम हिकिड़ो खरा, पर अल्फ इन जो हिकिड़ो खरा, लाम ॿियो खरा, मीम टियों खरा। अल्फ पढ़ण सां 10 दर्जा बुलंद, 10 नेकियूं लिखजनि, 10 गुनाह में सारजनि। लाम पढ़ण सां 10 दर्जा बुलंद, 10 नेकियूं लिखजनि, 10 गुनाह माफ़। मीम पढ़ण सां 10 दर्जा बुलंद, 10 गुनाह माफ़, 10 नेकियूं लिखजनि। माना 30 कम थी विया अलिफ लाम मीम चवण सां। पोइ इहो क़ुर शरीफ़ राति जो तरावीहनि में माण्हू पढ़नि था ऐं उन में 5-5 एमियूं पारो पारो ॾेढ पारो पढ़नि था। इन में केतिरा हर्फ़ हूंदा? इहे जेकॾहिं मादियात में इन्हनि जो वॉल्यूम असां वटि ठहे, मिक़दार ठहे न, त मां थो चवां त आसमान ज़मीन में न मापनि, एॾा दर्जा था बुलंद माण्हू खे मिलनि। तव्हां अंदाज़ करियो हाणे जेके इहे हाफ़िज़ बि पढ़े थो माण्हू पोयों ॿुधनि था, ऐं हाफ़िज़ पढ़ंदड़ ऐं पोयों ॿुधंदड़ जीअं निमाज़ जे 25 दर्जनि में शरीक आहिनि, तीअं ॿुधण में बि शरीक आहिनि। हाफ़िज़ खे फज़ीलत कान्हे, ॿुधंदड़नि खां मथे हिकजड़ा आहिनि। हाफ़िज़ पंहिंजे कंहिं जुदा पढ़े, पर निमाज़ में पढ़ंदो त सभु हिकजड़ा आहिनि। हाणे एॾो खज़ानो जो हिकिड़ो शख़्स रोज़ तीली ॾेई साड़े, इन खे तव्हां छा सम्झो? असांजो मुस्लमान एॾे खज़ाने ख़ुदा जेके ॾिनल इनाम खे तीली ॾेई पियो थो साड़े। सभु चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मां अर्ज़ु थो करियां तव्हांखे त रमज़ान शरीफ़ सां छिके वफ़ादारी करियो। बाबा ॿियो रमज़ान अचे अलाए न अचे, अहिड़ा दर्जा मिलनि अलाए न मिलनि। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना